सैयद इब्राहिम शाह जती सती। हज़रत इब्राहिम शाह जती सती जो एक वॾो दरवेश ऐं करामतनि जो मालिक हो। ही फ़क़ीर एक जुदा तकिए में रहंदो हो। हू निहायत सखी तबियत वारो साहिब हूंदो हो। पाण लाल शहबाज़ जी फ़क़ीरी खे अहिड़ो त रोशन कयो हुआऊं ऐं अहिड़ा त कलंदर ई सुन्नत ते पाबंद हुआ जो केतिरा ई दरवेश इमामतनि वारा संदन हथ ते फ़क़ीर थियण खे पंहिंजो फ़ख़ुरु सम्झी ॾींहं जा ॾींहं संदन हाज़िरी में वेठा हूंदा हुआ। सैयद इब्राहिम शाह जती सती अवल में शहबाज़ कलंदर जो पांधीअड़ो ऐं तालिब हो। शहबाज़ जी विसाल बाद सैयद अली सरमस्त जी ख़िदमत में रही संदन तालिब थियो। ही बुज़ुर्ग साहिब करामत ऐं तमामु कुशादा दिल दरवेश हो, जंहिं मुर्शिद जे विसाल खां पोइ जुदा तकियो ठाहे मुरीदनि खे शहबाज़ साईं जे तिर्ज़ अमल ते हलण जी तलक़ीन ॾियणु शुरू कई। पाण ज़िंदगी भर मुजरद रहियो, रहम दिल ॾाढो हूंदो हो, जंहिं करे संदन फैज़ मां केतिरनि ई फ़ाइदो वरितो। हिननि हवालनि मां मालूम थिए थो त सभिनी आलमनि हिक ॿिए तां इक़्तिबास वरितो आहे। कंहिं चिटी तरह न लिखियो आहे त ही शख़्स कंहिंजो फ़र्ज़ंद हो ऐं किथां आयो। तालिब कॾहिं थियो, संदसि इल्मी फ़िक़ही के कम बि हुया, संदसि कॾहिं जनम थियो, वफ़ात कॾहिं कयाईं। सेवण जे कुझु माण्हुनि में इहा रिवायत पइजी वई आहे त जंहिंखे गुज़ारे 50 साल मस थिया हूंदा, चवंदा त उहो बुज़ुर्ग लाल शहबाज़ सां गॾु आयो हो। हज़रत इब्राहिम शाह जती सती जो अहवाल सिंध जे कंहिं बि अहम किताब में न मिली सघियो आहे। अॻियनि मुहक़िक़नि रिवायतनि जे एतिक़ाद ते लिखियो जो क़बूल करे बि सघिजे थो त रद्द बि करे सघिजे थो। हज़रत इब्राहिम शाह जती सती पंहिंजे दौर जो अल्लाह बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। संदसि मज़ार जे मथां हिन वक़्तु मुक़बरो ठहियलु आहे। हीउ मुक़बरो कलंदर लाल शहबाज़ जे दरगाह जे उत्तर में मौजूदु आहे, जिते कई अक़ीदतमंद ईंदा रहनि था।